मल्ला नबिय्य मिन बअदी सय्यदना व मौलाना मुहम्मदनिल मुस्तफ़ा व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व इतरतिही अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल ला अस्अलुकुम अलैहि अजरा इल्लल मवद्दत फ़िल क़ुरबा आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहल बैतिही अजमईन। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अल्हम्दुलिल्लाह ज़िक्र आले रसूल जी महफ़िल मोरो शहर जे अंदर आऊं पंहिंजे पढ़ीदड़ शहर मां तूफ़ानी बरसात हलंदड़ में निकतो हाँ। दोस्त खे दस्युम इंतहाई तूफ़ानी बरसात हुई जैमें मां निकतो हाँ, पर फुलन का पोइ ते ख़त्म हुई और ते खैर हो। वरी हिते पहुता हूं तो वरी हिते भी रहमत जी बरसात शुरू थी है। अजीज दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जी मर्जी आ। खुदा के न कंहिंजे इबादतुन जी परवाह, अल्लाह जे ज़ात के न कंहिंजे रियाज़तुन जी परवाह। अल्लाह तबारक व तआला न कंहिंखे सजदन के ॾिसंदो आ, न कंहिंजे तिलावतुन के ॾिसंदो आ। मुंहिंजो खुदा बस फ़क़त निस्बत के ॾिसंदो आ त मुंहिंजे बाने जे दिल में निस्बत कहिड़ी आहे। बारिश जे करे थोरो तकड़ो पियो हलां त ख़बर नाहे वक़्त केतिरो साथ ॾे। इब्लीस लईन 6 करोड़ साल इबादत कई रब्बे ज़ुल जलाल जी, लेकिन अल्लाह तबारक व तआला जी ज़ात उन जे 6 करोड़ साल जे इबादत जो इम्तिहान जॾहिं अल्लाह तबारक व तआला हुन जे मथां आंदो, उन इबादत के जॾहिं बचाइण जो टाइम आयो त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात पंहिंजे नबी जे तज़ीम जे सजदे जो हुक्म फरमायो। अंदाज़ो लगायो त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात के इबादत न पर खुदा जी ज़ात के जेका है मुझा दोस्त अजीज तज़ीम ऐं निस्बत तमाम प्यारी होंदी है। अल्लाह ताला कायनात के बुधायो त जेको मुझे नबी जो आ ओहो मुझो आ। या त आदम अलैहिस्सलाम जी गाल्हा, पर तवा सा त आले रसूल जी अज उन महफिल के मुनअक़िद कयो आ जंजी निस्बत मुझे सुहणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे न फ़क़त ज़ात साहे दुनिया जा इंसान ज़मीन ते पैदा थींदा हन। हर माँ पंहिंजो बच्चो ॼणींदी आ, लेकिन हर बच्चे जे नसीब में उन जे जीजल अमड़ जी थञ ईंदी आ। वाह मुझे हसनैन करीमैन जे बख्त, मुझे हसनैन करीमैन जे शान मान जे मथा कुर्बान वञो जो मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे उन प्यारन लाडुलन के अगर दुनिया जे तख्ते ते का पहरी ग़िज़ा नसीब थी आ त उहा लुआब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नसीब थी आ। समझा तो तकड़ में मुखे भी मज़ो नहीं दो, तहां के भी नहीं दो, मज़े मज़े साथ हालो। मेरा हुसैन बाग़े नुबुव्वत का फूल है। मेरा हुसैन बाग़े नुबुव्वत का फूल है। मौला अली की जान है, खूने बतूल है। कितनी अजीम ज़ात गए
मौला हुसैन की जिनके लिए रसूल के सजदे में तूल है, मेरा हुसैन बाग़े नबुव्वत का फूल है। अज़ीज़ान मन कुरान करीम जी आयत करीमा तिलावत कयम अल्लाह जे फैसले दे निहार ऐलान नबुव्वत खां पहिरियों तव्हां ऐं असांजा का इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम तिजारत फरमाइंदा हुया। तिजारत कंदे पंहिंजे अहलो अयाल जे मुंहिंजा दोस्त अजीज अखराजात के उन तिजारत मां हासिल थियल रकम सां बर्दाश्त फरमाइंदा हुया। जॾहिं ऐलान नबुव्वत मुंहिंजे करीम काले सलात व सलाम जे ज़ात बाबरकात फरमायो त मुंहिंजे करीम आका जे ज़ात बाबरकात दीन जे पैगाम के मुंहिंजा दोस्त आम फरमायो, न रुगी दीन जे पैगाम के आम फरमायो। मुझे करीम काले सलात व सलाम जे दरबार में कसरत सा मेहमानन जे हुजन जो भी अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात जे तरफ का एहतमाम फरमायो वयो। अजीब इम्तिहान हुंदो आ, मुझे करीम रब जे ज़ात का गुझाई कान हुंदी आ। दरबारे मुस्तफा जे अंदर ज़ाहिरी दुनिया जे तिजारत के भी मुझा दोस्त अजीज टाइम न थो मिले, तमाम टाइम दीन जे पैगाम पहुंचाइण में होड़ा मुझा दोस्त आमदनी जा जरिया घट थींदा था वञन, हेडा मेहमानन जी आमद और रफ्त वधंदी थी वञे। मुझे करीम काले सलात व सलाम जो तमाम टाइम दीने मती जे खिदमत में लगो पयो आ। एतरे में सहाबा जन मुझे मुस्तफा करीम जे मथा ईमान आंदो आ, सहाबा गॾिजी करे पाण में वेही करे मशवरो कयो त अचो त गॾिजी करे आका करीम अलैहि सलातो व सलाम जे दरबार में कुछ पाण में डोनेशन करे पाण में तय करे हुजूर जे दरबार में पेश कयो। इन जे ला जो ऐलान नबुव्वत का पहिरी महबूब तिजारत फरमाइंदा हुया, पंहिंजे अहलो अयाल जो जरूरियात पूरी फरमाइंदा होया। हाने तिजारत को न था फरमाइन, तमाम टाइम दीन मतीन जे खिदमत में लगायो तो वने। तमा सांजे मथा लाजिमा त आका करीम अलैहि सलातो व सलाम जे दरबार में महबूबन जे हुजूर में तमा सा गरजी करे को तोहफो पेश कयो। अजीजाने मन सहाबा जे दरमियान में गाल ते इत्तेफाक त थी चुको, मगर इत्तेफाक सा गड इहो फैसलो करणो बाकी हुयो त इहो जेको डोनेशन गड कयो वयो आ या जेके गालियूं फाइनल थियूं ये तमाम अर्ज इहो तमाम जेको नजरानो गड कयो वयो मुझे आका जे दरबार में केर पहुंचाइंदो। कंहिंजी हिम्मत न पई थे केर सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में पेश करे। मुझे करीम आका जे सगे चाचा हजरत अब्बास रदी अल्लाह ताला अन्ह जे दरबार में अर्ज कयो वयो आ। सोहणे अब्बास रदी अल्लाह ताला अन्ह जी मुझा दोस्त अजीज ड्यूटी लगाई वई हे सब कुछ तमा के महबूब जे दरबार में अर्ज भी करनो आ पेश भी करनो आ। सोहणे अब्बास मुझे करीम आका जे दरबार में वो डोनेशन गड थियल भी आंदो आ ए जेक तमाम मामलात जनते फाइनल डिसीजन थी चुको आ हुजूर जे अखराजात जे मुतालिक। सोहणे अब्बास मुझे करीम आका जे दरबार में मुअद्दिबाना तौर अर्ज कयो आ ओ मुझा करीम आका असा तवा जा गुलाम आहियूं, तवा जे तमाम गुलामन गरजी करे दिलो जान जे हुजूर सा हे हैफ
फैसला पाण में कया हन। अञा हजरत अब्बास सोनो मुझे करीम आका जे दरबार में अर्ज करे रहियो आ। दरमियान में मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम पांजो सिर मुबारक हेठ फरमायो, पांजो अखियों मुबारक बंद फरमायो। कुछ खड़न का बाद में करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम पांजो पाक चेहरो मुबारक मथे करे बयान फरमायो त हींअर हींअर जिब्राइल जो नुज़ूल थियो आ। ए कुरान करीम जी ही आयत मुझे रब मोकले छलिया। अंदाजो लगायो नौजवान दोस्तों, सहाबा जे मोहब्बत जो, सहाबा जे इश्क जो, होदा करीम रब जो फैसलो बि ॾिसो। सहाबा जी मोहब्बत त महबूब जे मथा का बि तकलीफ़ सहाबा खां बर्दाश्त न थी थे। उन्हनि हुजूर जे खिदमत में तोहफतन हदियतन पेश करण चाहियो, मगर मुझे करीम रब पंहिंजो अलग फैसलो बुधायो। मुझे बेनियाज़ रब फैसलो बुधायो। कुल ओ मुझा सुना जी मुझा करीम रब इन पांजे आशिकन के चो मां खुदा जाना तो, उन्हनि जे दिलन के भी जाना तो, उन्हनि जे इरादन के भी जाना तो, उन्हनि जे सच्चाई के भी जाना तो, उन्हनि जे खुलूस के भी जाना तो। ओ मुझा मिठड़ा महबूब मां अल्लाह उन्हनि के अजरता फरमाइंदुस, लेकिन मुझा महबूब तुझे करीम रब जो फरमाना पांजे गुलामन के बुधा। हिन तबलीग जे एवज, हिन दीन मतीन जे पैगाम जे एवज मां मुस्तफा तवा का का शय नथो घुरा, मगर हिकड़ी शय घुरा थो। जुबान त मुंहिंजी आ मगर हुक्म मुझे करीम रब जो आ। जुबान मुझे महबूब मुस्तफा जी आ मगर हुक्म मुझे करीम रब जो आ। जुबान मुस्तफा मा करीम रब जो हुक्म आयत करीमा तिलावत थींदी। अल्लाह अस्अलुकुम अलैहि अजरा इल्लल मवद्दत फिल कुर्बा। अजीजाने मन मोहब्बत चाहे मवद्दत चाहे कुरान करीम जे केतरनी जगहन ते मोहब्बत जो अल्फाज इस्तेमाल थी वयो आ। अल्लाह पंहिंजे ज़ात ला भी ईमान वारन जी निशानी बुधाए, वल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। उते भी हुब्ब जो ज़िक्र, मोहब्बत जो ज़िक्र, शदीद मोहब्बत जो ज़िक्र। इते मोहब्बत न बल्कि मवद्दत जो ज़िक्र। चो त मुझो करीम रब उहे जेके दरबार मुस्तफा में वेठा हन, उन्हनि जे कल्बन खे भी जाने थो, उन्हनि जे इरादन खे भी जाने थो। मुझो खुदा उन्हनि जे इरादन के सुञाणे थो। ही उहे जवान हन जेके मुझे महबूब जे मथा जानियूं कुर्बान कंदा, मुझे महबूब जे बचड़न जे मथा जानियूं कुर्बान कंदा। उन्हनि जे करे मुझे करीम रब कायनात के मुझा दोस्त है अजीम गिफ्ट ता फरमाए। त मां खुदा चाहिया तो त मुझे महबूब जे कराबतदारन सा, करीबी रिश्तेदारन सा मवद्दत कयो। मवद्दत मा छा मुरादा? मोहब्बत उन खे चइबो आ जंहिंमें कॾहिं रंज भी हुंदो आ, कॾहिं रुसामो भी हुंदो आ, माउ पीउ सां प्यार हुंदो आ, अमड़ जो बच्चे सां प्यार हुंदो आ। जंहिं प्यार जड़ी भी काई शय कोने मगर उन प्यार में रंज भी हुंदो आ, रुसामो भी हुंदो आ। भा जो भा सां प्यार हुंदो आ मगर प्यार में रंज भी हुंदो आ, रुसामो भी हुंदो आ। मोहब्बत में रंज भी हुंदो आ, रुसामो भी हुंदो आ। मुझो अल्लाह तो फरमाए ओ मुझा महबूब ऐलान कर तो महबूब मुस्तफा जे उन प्यारन जे लाइ मुखे रंज ऐं रुसामे वारी मोहब्बत जी जरूरत नाहे। उहा मवद्दत घुर्जे जंहिंमें रंज ऐं रुसामे जो वजूद ही बाकी न हुजे। मोहब्बत ऐं मवद्दत
मोहब्बत उनखे चइबो आहे जंहिंमें कावड़ बि हूंदी आहे, मोहब्बत उनखे चइबो आहे जंहिंमें रंज बि हूंदो आहे, जंहिंमें रुसामो बि हूंदो आहे। लेकिन मवद्दत उनखे चइबो आहे जंहिंमें न की रंज हूंदो आहे, न की रुसामो हूंदो आहे, न की कावड़ हूंदी आहे, न की तेज हूंदो आहे। उनमें हिकिड़ी शइ हूंदी आहे त मुंहिंजा महबूब हे बच्चा बि तुंहिंजा हे, जान बि तुंहिंजी हे, माल बि तुंहिंजो। इहो कंहिंजो हुकुम आहे चो हुकुम मुंहिंजे करीम रब जो आहे। ज़ुबान कंहिंजी आहे चो ज़ुबान मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जी आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अॼु बि हिन बारिश जे अंदर भी हिन दरस रोड ते मोरे शहर जे अंदर तमाम हेतरा दोस्त मोहब्बत वारा कहिड़ी नियत सां वेठा आहियूं, न मानी खाइण जे लाइ, न नोट जे नियत सां, न वोट जे नियत सां, हिकिड़ी नियत करे वेठा आहियूं। ओ मुंहिंजा मौला गुनाहगार आहियूं, मुंहिंजा मौला खतादार आहियूं, मुंहिंजा मौला तुंहिंजे महबूब जे पाक ज़ुबान मां ॿुधो आहे त जेको मुंहिंजे आल सां मोहब्बत कंदो उहो मां मुस्तफ़ा सां प्यार थो करे, जेको मां मुस्तफ़ा सां प्यार कंदो मुंहिंजो ख़ुदा उन सां प्यार कंदो। या अल्लाह तूं असांजे नियतुनि खे बि ॼाणी थो, मौला तूं असांजे इरादनि खे बि ॼाणी थो। ॿियो कोई मक़सद कोन्हे सवाइ हिकु मक़सद जे त अॼु ख़ुदा राज़ी थी ऐं महबूब मदीने जो मीर राज़ी थी। अज़ीज़ाने मन हदीस मुबारक जा कुछ घणी बारिश तव्हांखे तंग त नथी करे, मूं वटि कुझु झझी आहे, तव्हां वटि लिम जो कुझु बचावा, हलूं न, तकड़ त नाहे न। अज़ीज़ाने मन मुझे करीम आका सल्लल्लाहु इन कम खे छॾियोसि, ई वठो बटड़े घड़ियूं इहे त ॻाल्हियूं त करे वठो। मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा आशिक ओ सादिक हो, मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी हिकु ॿ टे हदीस तकड़ तकड़ में बयान करे वठां। हालांकि ही महफिल ही प्रोग्राम तकड़ जो कोन्हे, इनमें मज़ो थींदो ई तॾहिं जॾहिं इश्क हुजे, जुनून हुजे, जलाल हुजे ऐं माण्हू जिस्मानी तौर रूहानी तौर गुम थियल हुजे। पर कुछ मौसम जो अहिड़ो हाल आहे जो मुंहिंजा मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि त पंहिंजे मस्तीअ में एतिरा बि मस्त न थी जो ॿिए जो ख़्याल तव्हांखे बाक़ी न रहे। बेशक कमज़ोर आहियूं, सुस्त आहियूं, पर ख़ुदा जो कसम असांखे अल्लाह कामिल पीर अहिड़ो ॾिनो आहे, दुनिया जी परवाह नाहे। सच थो चवां, ख़ुदा जी ज़ात थी ॼाणे, फ़क़त ई फ़क़त असां पंहिंजे कामिल मुर्शिदन करीमन जे ॾसियल तरीक़े ते रुॻी असां अमली ज़िंदगीअ खे शुरू कयूं न, ख़बर नाहे किथां खां किथे पहुची वञो, केरु तसवर बि नथो करे। अज़ीज़ाने मन ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात फरमायो, क़द तरक्तु फ़ीकुमुस सक़लैन किताबुल्लाह व इतरती अहल बैती। मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो, महा मुस्तफ़ा तव्हां जे दरमियान में बगरियूं शयूं छॾियो थो वञा। छा ॻाल्हायो त सही, ख़बर पए जागो था निंड्रा। बगरियूं शयूं छॾियो थो वञा, वज़नाइतियूं छॾियो थो वञा, ॿ शयूं छॾियो थो वञा। कहिड़ियूं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम? ताजदार मदीना फरमायो, हिकिड़ो अल्लाह जो कलाम छॾियो थो वञा, ॿियो पंहिंजो आल छॾियो थो वञा। गाल तमाम वडी आ, जरूर खोलण तो चाहियां। मुझा दोस्त अजीज रुगी तू ज़हन के हाजिर कर। अज मौसम नॉर्मल हुजे हां त मोरे वारा तुझे दिमाग जे रगुन माहे सजन साईं जो गुलाम ठकाव कडी छडे हां, तोके खबर पवे हां त मुझे महबूब जे बचड़न जो प्यार छा थींदो। अल्लाह जी रजा में राजी रहणो आ, जंहिंमें खुदा जी रजा। आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, ॿ शयूं छॾियो थो वञा, लेकिन ॿई गरियूं छॾियो थो वञा, वज़नदार छॾियो थो वञा। ज़ुबाने मुस्तफ़ा मां वज़नदार लफ्ज़ निकतो आ, सकलैन भारी छॾियो थो वञा। क़ुरान करीम ऐं आले रसूल। क़ुरान करीम केतिरो भारी आ, केतिरो ताक़त वारो आ। अज त खुद कुरान का पुछी बुधाई तो कुरान केतरो ताकत वारो।
बाद में तू आले रसूल जी ताकत जो अंदाजो लगा जा, दिल में यकीन नहीं पक्को ख्याल कर त जुबाने मुस्तफा कह जी जुबाने मुस्तफा तॾहिं खुलंदिया जॾहिं मुझे करीम रब जो हुक्म थींदो आ। लबे मुस्तफा तॾहिं जुम्बश वठंदा जॾहिं मुझे बेनियाज़ रब जो हुक्म थींदो आ। ओ मुसलमान गौर कर, ॿिन शयुनि खे कंबाइन करे मुझे करीमा का फरमायो इंतहाई भारी शयूं छॾियो थो वञा किताबुल्लाह। हाणे किताबुल्लाह केतिरो वज़नाइतो आ, केतिरो ताक़त वारो आ। अच त उन अल्लाह जे क़ुरान खां पुछी ॾे मुझे बेनियाज़ रब फरमायो लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन खशियतिल्लाह। मुझे बेनियाज़ रब फरमायो कुरान करीम केतिरो ताकतवरा, कुरान करीम केतिरो कमाल वारो आ, कुरान करीम केतिरो जलाल ऐं जमाल वारो आ। मुझे बेनियाज़ रब खुद फरमायो अगर हिन जलाल ऐं जमाल वारे कुरान खे मां खुदा जी ज़ात जबलन जे मथा नाज़िल फरमाया त जबलन में भी हिम्मत नाहे जो मुझे कुरान जा जलवा ऐं जमाल बर्दाश्त करे सघन। कुरान जो जलाल दिस, कुरान जो वजन दिस, कुरान करीम जो भारी हुजन दिस। बाद में तो के आले रसूल ला सोचणो पवंदो त आले रसूल जो वजन छा है। बिनी के गड्यो कहिया जो मदीने जे मीर गड्यो आ, राज कहड़ो आ बाद में ही तुम। लेकिन मुझे बेनियाज़ रब फरमायो हे जबल उन कुरान करीम जे जलवन के बर्दाश्त न करे सघन हा, पाश पाश थी वञन हा, थी वञन हा, रेज़ा रेज़ा थी वञन हा। यानी मुझा दोस्त अजीज जुमलो आयो जॾहिं जबल भी कुरान करीम जो नूर जूं तजल्लियूं बर्दाश्त नथा करे सघन। पोइ ॾे ख़बर हे 10 सालन जो ॿार कुरान जो हाफ़िज़ कीअं पढ़ियो, 8 सालन जो बच्चो कुरान जो हाफ़िज़ कीअं पढ़ियो, 80 साल जो पोढ़ो कुरान जो हाफ़िज़ कीअं पढ़ियो। जॾहिं कुरान खुद गवाही दई रहो आ, कुरान खुद गवाही दई रहो आ त अल्लाह जो कुरान चवे त मुझो वजन जबल भी न खणी सघन। क्लियर थी वियो त अल्लाह जो कुरान जलाल वारो कुरान, जमाल वारो कुरान, नूर वारो कुरान, जलवन वारो कुरान पंहिंजे आब ऐं ताब सां उन सीने मुस्तफा ते नाज़िल थियो जंहिंजी ताकत मुझे खुदा ज़मीन आसमान का भी निराली करे छलिया। नुज़ूल कुरान सीने मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मथा थींदो आ। जीअं सिंधीअ में समझाया 11,000 या 60,000 वोल्टेज बिजली ईंदी आ। गिरड में एकड़ो वडो ट्रांसफार्मर रखियल होंदो आ, उन सजे लोड के पंहिंजे वजूद में बंद करे पो जेके जेतरी जरूरत होंदी आ उनखे एतरी सप्लाई कंदो आ। तमाम लाइट वडी लेकिन उन जे ला कैपेसिटी भी वडी खपे। इन तुझे ट्रांसफार्मर में 11,000 बिजली का वधिक बर्दाश्त जी गुंजाइश ना है। इनन के 11,000 मिली, किथे 60,000 के भी 60,000 मिली, किथे लखन जे तादाद में। मुझे बेनियाज़ रब फरमायो दुनिया वारो हे दुनिया जो निजाम तवा जाडो इन करे मां अल्लाह आया कयो आ तवा के खबर पवे फकत सीने मुस्तफा में मां अल्लाह उहा ताकत रखिया जो जेको जबल भी जलवा बर्दाश्त न प्या करे सकन उहो कुरान करीम सीने मुस्तफा ते नाज़िल कयम
जॾहिं ज़ुबाने मुस्तफ़ा मां निकतो त इंसान ला इए समझो जॾहिं कुरान करीम आयो आम इंसान ला इए जिया कारी मझंद जो 12 बजे सिज जी रोशनी निहार त अखियूं चट पर जॾहिं सीने मुस्तफ़ा मां थी करे ज़ुबाने मुस्तफ़ा मां निकतो मखलूक ला इए बणजी वियो जिया चोॾीअ जे चंड जी रात थधड़ी प्यारी हुंदी आ ड्राई कोन थींदो आ दिसंदे दिसंदे थकजी पवे माण्हू मगर चंड जे रोशनीअ मां ड्रोई न थिए उन साॻी आसमान जे हेठों चंड भी आ उन साॻी आसमान जे हेठों सिज भी आ लेकिन फर्क इहो आ जॾहिं पहिरीं कुरान करीम अचे थो सीने मुस्तफ़ा ते जलवन सां जॾहिं ज़ुबाने मुस्तफ़ा मां निकिरे थो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जमाले मुस्तफ़ा सा रहमत बणजी पो निकरी रहियो ओ कुरान करीम एतरो वज़नाए तो आ लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कुरान करीम खे ऐं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा पंहिंजे बचड़न खे गॾु गॾु छो फरमायो इन करे जो कुरान करीम ऐं हसनैन करीमैन ॿई बचपन जा यार कॾहिं जा यार गाला गाला कॾहिं जा यार हन बचपन जी दोस्ती सब के प्यारी हुंदी आ तव्हां के भी बचपन जी यारी प्यारी आ मुखे भी प्यारी आ बे के भी प्यारी आ मुझे करीम रब जे महबूब के भी प्यारी आ तू सोचे सगी तो तुझे दिल में ख्याल अची सके तो त कुरान करीम सा हसनैन करीमैन जी दोस्ती बचपन जी हे सजण साईं जो फकीर चवे छा तो इंसान त नढड़ो थी वडो थींदो आ कुरान करीम जला छा तो चवे हा मुझा दोस्त अजीज कुरान करीम भी हिकड़े ही टाइम ते ये 114 सूरतूं नाज़िल कोन थियूं 23 सालन जे अरसे में सीने मुस्तफ़ा ते कुरान जो नुज़ूल थींदो रहियो आ आयतूं आयतूं आयूं सूरतूं बणजी वयूं रुकुन में कन्वर्ट थी वयूं उहे हली हली करे 114 सूरतूं सीने मुस्तफ़ा ते लथियूं यानी हिक आयत खां वठी करे 114 सूरतुन ताईं इहो कुरान मुकम्मिल नढड़ो थी आयत खां 114 सूरतुन ताईं 6,66,000 ये न घणी आयतूं से 6,666 आयतुन ताईं सीने मुस्तफ़ा ते वधंदियूं रहियूं हिक मां 6,666 थी वयूं 23 साल जे अरसे में ओदा मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बचड़ा हसनैन करीमैन भी उनई सीने ते खेडी वडा थी रहिया हन जंहिंमें कुरान करीम भी हलंदो वडो थी रहियो आ कुरान काथे नाज़िल जो सीने मुस्तफ़ा ते जवाब दे काथे नाज़िल थियो सीने मुस्तफ़ा ते पहली आयत सीने मुस्तफ़ा ते 6,666 आयतन ताईं काथे कुरान मुकम्मिल थियो जो सीने मुस्तफ़ा ते वो जवाब दे त इमाम हसन सुणो ऐं इमाम हुसैन सुणो नंढड़े लाकू खां वठी खेडण शुरू कयूं वधण शुरू कयूं केड़ी जगह ते चो सीने मुस्तफ़ा ते वो अलम नशरह लक सदरक वारो सीनो आ जे सीने जे हसनैन करीमैन भी खेडी जवान थिया कुरान करीम जो नुज़ूल भी हली मुकम्मिल थियो या एड़ी बचपन जी दोस्ती आ जो मुझे मदीने जे साईं फरमायो लै तफरका हत्ता हरज अलैल हौज हे कुरान ऐं मुंहिंजी आल कदे भी हिक बे का अलग कोन थींदा ताजो हौज कौसर ते मां मुस्तफ़ा मुंतज़िर हुंदुस बई गड गड चे मां मुस्तफ़ा सां अजा गाल मुझा दोस्त अजीज रहजी थी वने मुकम्मिल करण दे मुझे मदीने जे मीर फरमायो भारी शयूं बछड़ियो थो वना कुरान करीम जे वजन जो त अंदाजो लगाई हाणे अंदाजो लगा उन कुरान करीम सा प्यार न कंदे त छा थींदो जवाब दे
जवाब दे कुरान करीम सा प्यार न कंदे त छा थींदो जो जेको प्यार न कंदो सो ख्वार थींदो चवी छो न दो जेको कुरान छो तो कुरान करीम जो पढ़णो बी शय आ अदब करणो बी शय आ कुरान जी तिलावत भी शय आ अदब करण भी शय आ अजीज़ान मन कुरान करीम सा गद हसनैन करीमैन के मुझे करीमा का जो आदो आ त हसनैन करीमैन सा प्यार करण भी शय आ अदब करण भी शय आ मञण अञा का टी शय आ याद रख मुसलमान कुरान करीम अगर पढ़ियल नहीं तो तुझे मथा गुनाह कोने कोशिश कर त पढ़ी वठी पर जे कदे न पढ़ी सगियो हई जिंदगी जे अंदर तोखे सहूलतू नहीं पर पो भी जे कदे कुरान जो अदब तो करी त कुरान तुझी शफा कंदो या कोन कंदो जवाब दे पर जे कुरान करीम पढ़ियल हई हाफिज कुरान है कुरान करीम जी तिलावत भी करी थो पर जे कदे कुरान करीम जो अदब न थो करी त बुधायो हो कुरान तोला रहमत बन जी दो या तुझे ला ज़हमत थी दो जवाब दोस्तों अजीजो गौर कयो जी कुरान करीम जो अदब जरूरी आ ये आले रसूल जो अदब भी अल्लाह तो के तौफीक दे हसनैन करीमैन जे निस्बत जा प्रोग्राम कर अल्लाह तो के तौफीक दे हसनैन करीमैन जा कसीदा पढ़ंदो वत अल्लाह तो के तौफीक दे आले रसूल जे निस्बत जे ला पंहिंजे पाण के दुनिया में आया कर पर जे इहो सब कुछ नथो करे सगी तदे भी परवाह ना है जे कदे दिल में आले रसूल जी इज्जत आई प्यार मौजूदा यकीन समझो कयामत जे दिहाड़े मुझो महबूब मुस्तफा तो के जरूर जन्नत दे वठी वींदो कुरान करीम जे ताकत जो अंदाजो तोखे बुधायुम हाने हिकड़े मिनट जे ला हसनैन करीमैन जे ताकत जो अंदाजे जी हिकड़ी झलक बुधाई अंदाजो लगा जा मुझा दोस्त अजीज सहाबा के गाला सहाबा जे ज़ात सहाबा किराम पंहिंजो जानियूं कुर्बान कयूं कंहिं जे लाइ जो खुदा जे रज़ा जे लाइ ऐं मुस्तफ़ा जे रज़ा जे लाइ जवाब दे खुदा जे रज़ा में जानियूं कुर्बान कयूं अबू बकर जानियूं सुने उमर पंहिंजी जान कुर्बान कई अबू बकर पूरियूं मिल्कियतूं मुझे महबूब मुस्तफ़ा जे दरबार में पहुंचाए छॾियूं पंहिंजी पूरी जिंदगी दीन जे हवाले कई उस्मान ज़िन्नूरैन शहादत पंहिंजे पाण के हवाले कयो आले रसूल ते बाद में तो अचा तमाम सहाबा जानियूं कुर्बान कयूं बचड़ा कुर्बान कया छो त खुदा राजी थे खुदा जो रसूल राजी थे छाजे करे जेते खुदा ऐं मुस्तफा राजी थींदो आ उनके जन्नत जरूर मिलंदी आ गरा जुमला तो चवा थोड़ो ज़हनी तौर ते तैयार थी जेते खुदा राजी थींदो आ मदीने जो मीर राजी थींदो आ उनके छा मिलंदो आ ॻाल्हायो छा मिलंदो आ हाणे त मींहुं त बंदि थी वियो तहां जे वात बंदि जो दियो अजीजा ने मन थोड़ो गौर कयो खुदा जी रज़ा ऐं मदीने जे ताजदार जी रज़ा जेके नसीब थींदी आ उनके जन्नत मिलंदी आ जन्नत जूं खुशखबरियूं मिलंदियूं हन जन्नत जूं टिकेटूं मिलंदियूं हन लेकिन भला इहो त ॿुधो थई के जन्नत में अहिड़ा जवान भी हूंदा जन के जन्नत में हूंदे भी जन्नत जी परवाह कान हूंदी हुंदा त जन्नत में हूरो गिलमान जे दरमियान में सुहन सुहन नहरन जे दरमियान में अल्लाह जे रहमतुन नेमतुन जे दरमियान में मगर उनन के उनन जी भी परवाह कान हुंदी अञा हुनन जी तमन्ना का भी हुंदी दिल न जा राज केर तो जाने जवाब दे
दिलन जा ख्याल केर थो मोड़े जवाब दे ओ मुसलमान गौर कर छा थियो थई चार सजदा दई पांजे पाण के अलाए छा पियो समझी खैर खैरातू करे अलाए छा पियो समझी यार जो प्यार यार जी मुलाकात इहो ज़रियो जरूर आहे मगर रोजा नमाज पिण चङो कम पर अञा की बियो फहम जैसा पसी पिरी अखे अजीज़ान मां जन्नत जे अंदर सब कुछ मगर के जवान जन्नत में भी परेशान खुदा जिब्राइल के मोकली दो जिब्राइल जी रब्बे जलील वने मालूम त करया सब कुछ पियो आ पो बि छा जी परेशानी सब कुछ पियो आ छाजी परेशानियां बुधा उन आशिकन जो जवाब छा हूंदो मौला हे हुरू तुझे नेमतू गिलमान तुझू नेमतू ए सब कुछ तुझू नेमतू असा के इहो कुछ न खपे छा खपे मौला असा के उहो तुझ जलवन वारो दीदार खपे ओ जलवन जो दीदार कंखे मिलंदो आ जेको पांजे जान जे खून जो कतरो कतरो पांजे करीम रब जे नाम ता कुर्बान कंदो आ अजीज़ा ने मन मता गाल निकरी वने गाल के मुकम्मल करण तो चाया आले रसूल जो वजन निहार सहाबा सब कुछ कुर्बान कयो नमाजू पढ़ियो रोजा रखया ज़कातू दिनियो हज कया जानियो कुर्बान कयूं मुझे करीम आका जन्नत जी बिशारत दिनी जवाब दियो चो दिनी अशरफ मुबशरत मुझे आका करीम दह सहाबा के मुझा दोस्त अजीज़ा खुशखबरी दिनी पर हिकड़े मिनट जेला थोड़ो सीनो खोल त आस्ते आस्ते जुमलो चवा सहाबा के जन्नत जी बिशारत कदे मिली जो जने उन्हनि ईमान आणे जान जा नजराना दिना अबू बकर के जन्नत जी बिशारत कदे मिली जह रोजा नमाज ज़कात हज पूरा सभई पढ़या जान कुर्बान करण ला तैयार कई माल मिलकत महबूब जे आडो रब जे आडो दिने उस्मान ज़ुन्नूरैन के उमर फारूक के सबनी के जन्नत जी टिकट त मिली पर मिली कदे चो जदे सब कुछ दिने हिकड़ी निकाह इमाम हसन ऐ हुसैन जे मथा तकर उन अम्मा साइण फातिमा बतूल सुहणी जे मथा तकर अञा हसन ऐं हुसैन सुहणे ते दीन जो कोई हिकड़ो फर्ज भी अञा मुझा दोस्त फर्जियत जे सूरत में लागू कोन थियो आ मुझे मुस्तफा अगे जन्नत जी सरदारी हवाले करे छडी आ नंढड़ो जुमलो नाहे इंतहाई ताकतवर जुमलो आ मुझे करीम मुस्तफा फरमाए बशयूं ताकतवर छड़ियो थो वञा फीकुम मुस्तक़लैन बई शयूं ताकतवर छड़ियो थो वञा कुरान जी ताकत भी बुधाई में त केतरी कुरान जी ताकत आ हसनैन करीमैन जी ताकत बुधाई में त उन्हनि जी केतरी ताकत आ अञा नमाज़ूं रोजा अञा जेकर थोड़ो तो के मथे वठी हला त शायद तो के कुछ समझ में अचे त जदे अल्लाह इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा जो ऐलान फरमायो उनके जदे जमीन ते जाहिर फरमायो अञा उनका सजदोई कोन करायो गौर कजा उनका सजदोई कोन करायो उन्हनि के हुकुम थियो त हिन के सजदो कयो जन के सजदा कदे करोड़े साल गुजरी विया होया राज केड़ो होयो जो मालिक खुद चयो त इन्नी अअलमु मा ला तअलमून मां खुद पंहिंजे राज के थो जाना त जह सजदो ही न कयो आ उन के सजदो छो थो कराया उन्हनि को जन करोड़े साल इबादत कई आ हिते मुझो मुस्तफा फरमाए दो मां मुस्तफा पाण पंहिंजे राज के जाना थो मां पंहिंजे ताकत के जाना थो मुझे खुदा मुखे केतरी ताकत दिनी आ जन जानियो बच्चा बार कुर्बान कया उन्हनि के जन्नत जी टिकट थो दिया मां मुस्तफा जी मर्जी आ हुते के जी मर्जी आ जो खुदा जी मर्जी आ जो आदम के सजदो कराए उन्हनि फरिश्तन को जन करोड़े साल इबादत में गुजारिया खुद हिकड़ो सजदो भी अञा न कयो उनके सजदो कराए हिते मुझो करीम आका पंहिंजी मिलकत जाहिर कदे बुधाए तो ओ मुसलमानो ओ ईमान
वारो मुझे खुदा मां मुस्तफा के छा छा दिनो आ उन जी एकड़ी झलक दिसी छड़ियो जन बच्चा जानियो कुर्बान कया मां मुस्तफा जे मथा जन औलाद मिल्कियतू कुर्बान कयूं मां मुस्तफा जे मथा उनन के मां मुस्तफा जे ज़ात जन्नत जो टिकेटू दई छड़ियो पर जन जे मथा न्या कुछ भी फर्ज को न थियो उनन के जन्नत जी मां मुस्तफा सरदारी दई छड़िया इहो पावरा कहजो चयो पावरा मुझे महबूब मुस्तफा करीम ए इहो वजन है कहजो चो हसनैन करीमैन जो अल्लाह जे ज़ात मां पहरी अर्ज करेस तो वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा मुझो मुस्तफा करीम तेस्ती पंजा लबड़ाई कोन खोलींदो आ जेस्ते अल्लाह जो हुक्म गाला अल्लाह जो हुक्म जैसी न थींदो आ तेसी जुबाने मुस्तफा जा लबड़ा जुम्बशे न दीदा हन यानी इन में रजा कहजी आ चो एक खुदा जी रजा है बे मुझे मुस्तफा जी रजा है खुदा चाहता है रजा दुनिया चाहती है रजाए खुदा खुदा चाहता है रजाए गला गला खुदा चाहता है रजाए मुस्तफा तो मुझा दोस्त अजीज मा अर्ज पे कयो तो मुझे करीमा का सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बवज़नातियूं शयूं छड्यो थो छा छड्यो थो वञा बवज़नातियूं शयूं छड्यो थो वञा एकड़ो अल्लाह जो कुरान बियो मां इबादती अहल बैती जने अर्ज कयो वयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़राबत दारन मा छा मुरादा त मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खोले खोले फरमायो अली फातिमा हसन हुसैन करापत दारन के मुझे करीमा का अलैहिस्सलातु वस्सलाम खोले खोले बयान फरमायो ओ मुझा दोस्त अजीज तजे को भी हसनैन करीमैन सा प्यार कंदो आ मुझो रब उन जो बेड़ो पार कंदो आ अजा इल्मी नुक्तो बियो ब करे न हदीस के मुकम्मल कया या वरी थोड़ो बे पासे हला जवाब दियो हाने बारिश बीही वई हाँ आस्ते आस्ते मां भी पंहिंजो जोश छॾियां छो त सोचा पियो 10 मिनट ॻाल्हायां अलाए 15 मिनट ॻाल्हायां तकड़ तकड़ में ॻाल्हाए वठां पर अल्लाह से चयो न ईअं कोन छॾींदो मैं बारिश बि वई तहां थोड़ा अॻिते थियो पोयां माण्हू ॾुखिया हन ॾाढा तहां थोड़ा अॻिते जो चओ सल्लल्लाहु अलैहि कया या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह कुरान सा गड जेके गरियूं शयूं छड्यो थो वञा बिन जो त ज़िक्र कयम चओ तन्या बिन जो भी ज़िक्र कया चओ त कया चओ त अगते हला हदीस मुबारक जो अन्या मकसद पोते रहियो पयो आ अन्या सकलैन जे लफ्ज ते पियो हला हसनैन करीमैन जो वज़न त तमा इन हदीस मुबारक मा करीमा का जे इन पाक फरमान मा लगायो सय्यदा शबाब अहलल जन्नह अल हसन वल हुसैन हे मुझा शहजादा हे मुझा महबूब बचड़ा जन्नत जे जवानन जा छो भला मोरे वारा कसम खड़ी आया छो न गालाण जो गालायो छो न था अग्या था गालाने तहां पोया ये कम थोरो हलंदो ए चपुटी बि बिन चीचुन का सवा कोन वजंदी भूलियल हो एकड़ी चीज के बया फेरायो कुछ कोन थींदो मुकरर भी तडे हलंदो जदे बुधण वारा तमा गालाइंदो ऐ सब महसूस कराइंदो तो तहां जागो था पर जे तहां निंद्र हो तो मुखे निंद्र करण में देर आ छा रात मखदूम बिलावल तो यासी 10 बजे साईं गुलाम शबीर डायरी साहब के 6:30 बजे घर पहुतो हां डी ड्यूटी के सजन साईं जो फकीर हां याद रखी चलियो 19 साल हिकड़े स्कूल में गुजारिया हन हलिया चो पढ़ीदन हायर सेकेंडरी में हिक 52 उस्तादन हिक का पूछो हिक ता के नसींदो तो सजन साईं जो गुलाम ड्यूटी जो किए पाबंदा
इए ना है तरुगी सदायूं था सजण साईं जा फकीर सजण साईं जा फकीर सदाइण सा गड मुझा दोस्त अजीज संदन जे हुक्मन ते भरपूर कोशिश कंदा हूं त अमली जिंदगी में पंहिंजे किरदार में भी पंहिंजे मुर्शिदन करीमन जे दसल तरीके ते हलूं छो त असांजो ईमान आ खुदा मिलियो आ दरे मुस्तफा मिलियो आ असा के सजण साईं जे दर ता मिलियो आ छो त सिद्दीक़ आहियूं सैयदना अबू बकर सिद्दीक़ का जने सवाल को ओ अबू बकर दे खबर खुदा सा प्यार तो करी या मुस्तफा सा प्यार तो करी सुने अबू बकर सिद्दीक़ निहारे चे ओ सवाल करण वारा सवाल त अबू बकर जे दिल वटा कयो थई त हाने जवाब भी दिल वारो बुध चई केड़ो चे अबू बकर प्यार पहिरी महबूब मुस्तफा सा तो करे सवाल करण वारे सवाल कयो तुझो पैदा कदर केरा चे अल्लाह जिंदगी मौत तुझो कह वटा चे अल्लाह वट सब कुछ खुदा वट तू प्यार मुस्तफा सा तो करी सुने सिद्दीक़ अकबर जवाब दिनो केड़ो जवाब दिनो खुदा त पहिरी भी हुयो अबू बकर पहिरी भी हुयो मगर अबू बकर के खबर ही कान ही त खुदा छा है खुदा जी जात छा है खुदा जी वहदानियत छा है खुदा जो जलाल छा है खुदा जो कमाल छा है खुदा जी रजा छा है खुदा जो कुर्ब छा है अबू बकर सिद्दीक़ के या सब कुछ खबर तने पई जदे निगाहे मुस्तफा मथां थी अल्लाहु अकबर सजण साईं अजीज़न मन सुने अबू बकर सिद्दीक़ दुनिया के बुधायो त जी उन्हन के जन जी सेखारियो करीम रब जो कुर्ब मिलियो दरे मुस्तफा ता करीम रब जी वहदानियत मिली दरे मुस्तफा ता करीम रब जी पहचान मिली दरे मुस्तफा ता इन करे अबू बकर सिद्दीक़ महबूब मुस्तफा सा प्यार कंदो आ छो त उन सा जेको प्यार कंदो आ मुझो रब पाण ही उन सा प्यार कंदो आ उनके खुदा सा प्यार करण जी काई जल्दी ना गए जेको दरे मुस्तफा सा प्यार करे अल्लाह कुरान में ऐलान करे छदियो इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी ओ मुझा मुस्तफा इन ठकावन हणन वारन के चो जेकने मां खुदा सा प्यार चायो ता त दरे मुस्तफा ते जान कुर्बान कयो दरे मुस्तफा ते अचो दरे मुस्तफा ते जान कुर्बान कयो जेको दरे मुस्तफा ते दुआ मुझो रब तो चवे युहिब्बुकुमुल्लाह मा खुदा उन सा प्यार कंदो आदम जी गाल कयम तवा के उन वक्त समझ में ना आई 6 करोड़ साल लहीन इबादत कई सेकंड में बर्बाद थी 6 करोड़ साल वदा या हिकड़ो सेकंड वदो जवाब दे 6 करोड़ साल वदा या हिकड़ो सेकंड वदो खुदा जो कुर्ब वदो या आदम जी तज़ीम वदी जवाब दे ओ इबादतुन ते नाज करण वारा रियाज़तुन ते नाज करण वारा हिन इश्क जे अंदाज के समझण त दुखियो आ हिन मोहब्बती मजाज के समझण त दुखियो आ महबूब संदे शान के समझण त दुखियो आ हिन इश्क जे अंदाज के समझण त दुखियो आ हर आयत कुरान में सोने जी सना आ सोने जी सना आ सोने जी सना आ अल्लाह जे पर अल्लाह जे कुरान के समझण त दुखियो आ हिन इश्क जे अंदाज के समझण त दुखियो आ खुद पाण खुदा बीत सजण में असमायल सजण में असमायल
खुद पाण खुदा भी त सजण में असमायल सजण में असमायल सजण में असमायल हिन राज ऐं नियाज़ खे समझण त ॾुखियो आ हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आ महबूब संदे मान खे समझण त ॾुखियो आ हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आ सहाबी कीअं थिया ॾिसंदा वया झुकंदा वया असहाबी थी वया अज जे 14वीं सदी जे मुले वारो अकीदो तोड़ियो क्यों हुआ कैसे हो सकता है ओ खुदा जा बाना हिकड़ी निगाह मस्जिद किबलतैन जे मथा कर पहरो किबलो हेदे आ त बियो किबलो हेदे आ नमाज में मौजूद आहिन कैर चो सहाबा मुझे खुदा जे कुर्ब दे त निहार मुझो मुस्तफा रुगी दिल में ख्याल थो करे मौला हे भाड़िया ताना था जन मुके पंहिंजो काबो न थो दी ख्याल करे रुगी हिय तो करे त रब तो चवे महबूब तो महबूब जूं निगाहूं खजन ऐं खुदा जो हुक्म न थो मुझे बेनियाज जो कुर्ब निहार मुझे महबूब मुस्तफा सा कद नरा तकल्लुब वजहिक फिस समा फलनुवल्लियन्नक क़िबलतन तरदाहा महबूब जे में तू राजी माराजी तू ही अराजी माही अराजी तू ही अराजी माही अराजी मौला माही अराजी रब चवे मां बिराजी दौराने नमाज महबूब हे दहु जो फिरी हे दे सबई सहाबी हे दहु जा फिरी हे दे नमाज भी जारिया क़िबलो भी जारिया जवाब दे कहीं भी सहाबी जे मथा चीच दुनिया जी तारीख नथी खणी सके जरे जे बराबर भी ख्याल को नायो छो को नायो असा जो हेदे छा असा जो हेदे छा असा जो हेदे छा असा जो त जेकी आहे महबूबा जदे इहो अकीदो रखंदे इहो इश्क रखंदे इहा सच्चाई रखंदे पो भले पंहिंजे कामिल पीर सां रख खुदा जो कसम मंज़िल पहिरी तदे पार थींदे जदे दीवानो ही मस्तानो थींदे नढड़ियों गालियों दिसी चू चू कंदे जी पखिन वांगे चुर चुर पियो कंदे हुन जूं गालियों बुधी हुन जूं गालियों बुधंदे न मुंहिंजा दोस्त आशिक कदे कुछ भी कोन बुधंदो आ चोदा जी मुझो महबूबा बस ठीक आ दिल जो सौदो जदे थी विंदो आ न त पो चोचिरा कोन थींदी आ मुंहिंजा दोस्त अजीज केड़ी खबर तोखे त इश्क जा हे अंदाज छा थी मां सहाबा जी गाल पे गाल लंबी न थी वने दिसंदा वया झुकंदा वया असहाबी थी वया असहाबी थी वया असहाबी थी वया उन इश्क ऐं अंदाज के समझण त ॾुखियो आ उन इश्क ऐं अंदाज के समझण त ॾुखियो आ हिन मोहब्बती मजाज के समझण त ॾुखियो आ महबूब संदे मान के समझण त ॾुखियो आ हिन इश्क जे अंदाज के समझण त ॾुखियो आ अर्ज़ पे कयम सागी जगह ते बिहा सजण साईं जो फकीर हां गाल अध में कोन छडींदो हां अर्ज़ पे कयम 6 करोड़ साल जी इबादत वधीक या हिकड़ो सेकड़ वधीक याद आ विसरी वई मोरे वारा गाल याद आ विसरी वई 6 करोड़ साल जी इबादत वधीक या हिकड़ो सेकड़ वधीक इबादत भी कहजी खुदा जी इबादत भी कहजी रियाजत भी कहजी खुदा जी इबादत भी खुदा जी हमदो सना भी खुदा जी सजदा भी खुदा जा प्यार भी खुदा जो इश्क भी खुदा जो बासी न दे अच्छा तो करी मोहब्बत भी खुदा जी सब कुछ खुदा जो मगर जेको सजदो करायो तो वजे ओ खुदा जो न पर चो आदम जो
6 करोड़ साल खुदा जे इश्क में दीवानो रहण वारो जदे उन जे इम्तिहान जी घड़ी आई त हुक्म थियो इबादत कई त अथई पर हाणे बचाइण जो वक्त आयो आ इबादत करण भी शया बचाइण भी शया डॉक्टर थियण सवलो आ पर उन पर्सनैलिटी के बचाए रखण सवलो कोने इंजीनियर थियण सवलो आ इंजीनियर थी देखारण ॾाढो ॾुखियो आ अमीर थियण सवलो आ पर उन अमीरीअ वारो अंदाज अपनाइण ॾुखियो आ इबादत करण सवली आ इबादत के बचाइण ॾुखियो आ मुंहिंजा दोस्त सजदा त सब को करे थो पियो लेकिन सजदा हूंदा आहिनि लेकिन सजदन में यार जी मुलाकात अञा का ॿी शइ बेनियाज़ रब जे ज़ात बाबरकात 6 करोड़ साल जे इबादत जो इम्तिहान वरतो छा में वरतो उन जे ला हुक्म थियो त हिन खे सजदो कर जंहिं खुद सजदो कयो ई कोन हो जॾहिं इनकार थियो रब भी उन खां बेज़ार थियो दोस्ती खत्म 6 करोड़ साल जी दोस्ती हिकिड़े सेकंड में खत्म जवाब दे सच्चा गलत जवाब दे 6 करोड़ साल जी संगत एक सेकंड में खत्म कंहिंजे करे दोस्ती कंहिंजी आ खुदा जी वो सेकंड ताज़ीम कंहिंजी चो आदम जी ताज़ीम न करण जे करे उन बेनियाज़ रब 6 करोड़ सालन जो तुझो कनेक्शन उलट करे छडियो छो तोखे अल्लाह अचण वारी उम्मत के मैसेज दिनो त माहे त आदम जे ज़ात जी एतरी इज्जत कया बुधा जेके आदम जंहिंजे करे पैदा कयम उन्हें जो मकाम छा खबरदार थी जो दुनिया वारो खबरदार थी जो दुनिया वारो मुझे रब बुधायो इबादत भी उन जी कबूल आ जेको नबी जो अदब कंदो आ जेको नबी जो अदब कंदो इबादत उन जी कबूल 6 करोड़ साल इबादत वई 1 सेकंड जे बेअदबीअ में त मुंहिंजा दोस्त अजीज खुदा मैसेज ॾिनो त जेको नबी जो आ उहो ई मुंहिंजो कंहिंजो जेको ॻाल्हि जेको नबी जो आ उहो मुंहिंजो आ जेको नबी जो ना है उहो मुंहिंजो ना है भले पियो इबादतूं करे भले पियो रियाज़तूं करे भले पियो सजदा दे खुदा जे ज़ात बाबरकात जा बानड़ा वधी करे अञा मूंखे चवण दे जंहिंजी 6 करोड़ साल जी इबादत खत्म थी काथे रहंदो जो जन्नत जे विच में काथे रहंदो जवाब दे थोड़ो यू टर्न थियो मोटो था काथे रहंदो हो जन्नत जे विच में खजाने जो चाबीदार भी 24 कलाक ऑनलाइन लगो पियो अचे भी मर्जी सा वने भी मर्जी सा को रोकण वारो भी न होयो जेको हाने गौर कजा जुमले जे मथा सजण साईं जो फकीर कीमती जुमलो थो जे मोरे वारा वेठो भी जन्नत में आ अचे वने भी जन्नत में थो पुछण वारो भी केर ना है रोकण वारो केर ना है वेठो भी जन्नत में रहे भी जन्नत में पर नबी जी थोड़ो तज़ीम जो इनकार करे जन्नत वारो जन्नत मां बाहर बेजार थे जवाब दे जन्नत वारो भी नबी जी ताज़ीम न करे जन्नत मां निकरी वने तू त घटन में थो घुमी जन्नत में कीअं वी छो त जन्नत में वञण जे ला सरदार केर हन दरवाजे जा मालिक केर हन जवाब दे एकड़ो है इल्म बियो है अदब इल्म जे ला दरवाजो किथों मीदे अना मदीनतुल इल्म व अलीयुन गाला गाला व अलीयुन वञणो थई इल्म जे शहर में तॾहिं बि सुहिणे अली वटों थी पो वञणो ऐं जॾहिं वरी कुछ वठी मोटणो थई तॾहिं बि सुहिणे अली वटों थी पो मोटणो थई अचण जे ला भी दर ओहो खोलींदो बाहर निकरण ला भी दर ओहो खोलींदो जे कने उन सुने अली सा तुझो कनेक्शन नाहे नकी तुझो अचण जो दर खुलंदो नकी तुझे मोटण जो दर खुलंदो अञा वधाए चवा तालीम छा लफ्ज चयो लफ्ज घणा हन ता ऐं लाम या मीम घणा लफ्ज थिया गाला गाला घणा लफ्ज थिया 5 अली अली में घणा लफ्ज हन
ट्रे ऐन लाम या घणा लफ्ज़ आहिनि ट्रे यो ऐन लाम ऐं या जे तू समझी तो त अली खां सवा मुझो बेड़ो तरी सके तो अली जे ज़ात खां सवा मां इल्म जे शहर ताईं पहुंची सका तो अगर तू सोची तो त मां इल्म जे दरिया मां टुबी हणी सका तो मोती हासिल करे सका तो त पोइ हिन सजण साईं जे गुलाम खे जवाब ॾे तालीम में हरफ 5 हन अली में हरफ 3 हन अली जा 3 हरफ अलग करे छॾ तालीम मां ऐन भी कढी छॾ तालीम मां लाम भी कढी छॾ तालीम मां ये भी कढी छॾ बाकी हरफ बचा छा हिकड़ो ता बियो मीम तुम बचो याने इल्म तो अट कोन हो दौर भी तू ठिकर जो ठिकर पियो गाल समझ में कोन आई जुमलो वडो हो समझ में कोन आयो दरे अली को सवा बियो दरवाजो छोटकारे जो इल्म जे सिखण जो अदब जे सिखण जो कोने वक्त इंतहाई तेजी सां पियो गुजरे तहां के अंदाजो कोने को पर मुखे पघर जे बुनियाद ते अंदाजो जरूर आहे त मां केडो जोर ॾेई रहियो हां लेकिन हदीस के मुकम्मल कंदुसि आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा परवानो हाय हाय हजरत अलीउल मुर्तजा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम इमाम हुसैन सुहणो गड्डा गुलाम कंबर भी गड्डा मदीने तय्यब मां निकरन था बाहर जॾहिं के जबलन जे दरमियान में रस्ते सां वञन था कुछ माण्हू पाण में इख्तिलाफ रखियो वेठा हन हिकड़ो उठ जंहिंमें ब भाइर पाण में विढ़िया बीठा हन हू चवे त मुंहिंजो आ हू चवे त मुंहिंजो आ फैसलो नथो थिए शेरे खुदा खे ॾिसंदे चयो अॼु अची वियो आ इल्म वारो फैसलो पाण फरमाईंदो मौलाए कायनात अलीउल मुर्तजा शेरे खुदा पुछो ॾियो ख़बर मामलो छा आहे सुहिणा अली हुन चयो त उठ मुंहिंजो आ हुन चयो त उठ मुंहिंजो आ मुझे दिलबर अली वाह मुझा सुहना अली सुने अली शेरे खुदा फरमायो हाने तमा जो फैसलो था कयो तमा सबूत दियो त दावा कहिड़िया हिकड़े चयो सुहना अली इन उठ के ज़बह कयो वने इन उठ जो जेको जिगरा जेरोवा जे उन में हेडो दाग हुजे त उठ मुंहिंजो आ न त भाजो मुखे कबूला बेचे मुखे भी कबूला हुकुम थी वियो उठ के ज़बह कयो वयो जॾहिं उठ के ज़बह कयो वयो उन जे जिगर मां हेडो वडो दाग जेको खाधल जीअं जिगर हूंदो आ इएं निकतो सोहणे अलीअ जे अखड़न में लुड़क अची वया पाण पुछऊं न दावा कंदड़ खां ॾे ख़बर मालिक होया ॼाणन सब पिया राज पियो ज़ाहिर थे दे खबर तोखे कीअं खबर पई त तुझे उठ जे सीने में दागा जवाब ॾिनई सुहिणा इन उठ जो बचड़ो याने जेका ॾाची हुई मूं वटि उन मां हिकिड़ो बचड़ो थियो इन उठ जे तवसुल सां जॾहिं उहो वॾड़ो थियो त मूं पंहिंजे बचड़े खे चयो त अॼु असां हिकिड़ो गोरो ज़बह कंदासीं उन बचड़े खे हिन काहे बेवकूफ़ हिन पीउ जे साम्हूं अचे ज़बह कयो जॾहिं मां पहुतुसि ॾिसी करे मां ॾिठो त मुंहिंजो उठ जे अखड़िन मां पानी वही रहियो हुयो पंहिंजे बच्चे खे सज़ा ॾिनमि त जंहिं पीउ जे साम्हूं हिक बचड़े खे ज़बह कयो वेंदो आहे उन जो जिगर पाश पाश थी वेंदो आहे मुझे सुने अलीउल मुर्तजा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम जिया उन जा लफ्ज़ बुधा सुने हुसैन दे निहारियो भाकुर पाए मुझे करीम आका जे आशिक सादिक भा अलीउल मुर्तजा मुझे दिलबर हुसैन जो गलड़ो चुमण शुरू कयो छाती चुमण शुरू कई चेहरो चुमण शुरू कयो दुनिया के बुधायो दुनिया बारो ओ दुनिया बारो अगर जानवर जे साम्हूं भी उन जो बचड़ो ज़बह कयो वने उन जो जिगर टुटी पवंदो आ
आश पाश थी विंदवा मगर ही मुझो हुसैना हे मुझो साबिर हुसैना जो करबला जो मैदान थी दो ही मुझो दिलबर हुसैन नरुगी उन जा बचड़ा उन जियादो कुर्बान कया वींदा मगर हथड़न सा त्यार कंदो नींदो वींदो होडा कुर्बान थींदा वींदा वरी कुलड़े ते खणी अचे वापस खीमन में पहुंचाईंदो ओ केर हुंदो जो मुझो दिलबर गला गला केर हुंदो जो मुझो दिलबर हुसैन हुंदो बारिश जो जोर थोड़ो वरी वधी वयो इने करे मां थोड़ो संभालिया पंहिंजे पाण के भी सामान के भी हदीस रहण न ॾींदुसि मां कोशिश कयां त हदीस मुकम्मल करे वठां करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जा परवानो टाइम भी घणो थी वियो मुझे गले में 1.5 कलाक जे करीब जे पहुता आहियूं बस हाने चंद मिनट हदीस की मुकम्मल बुधो हुजूर फरमायो क़द तरक्तु फीकुम मुस्तक़लाइन बेशक मां मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बगरियूं शयूं तहां में छडियो थो वञा किताबुल्लाह व इतरती अहल बैती एकड़ो अल्लाह जो किताब बियो मां मुस्तफा पंहिंजो अहल बैत छडियो थो वञा मुंहिंजा दोस्त अजीज कुरान करीम जो साथी छो त हुजूर फरमा लन यतफरqa हत्ता यरज़ा अलैहि हौज़ ही उहे जवानहन जेके हिक बे खां अलग न थींदा हत्ता के जे आब हौज़ कौसर ते मां मुस्तफा सा मिलंदा अकुल जे लिहाज का थोड़ो सोच मुंहिंजा दोस्त अजीज मुझे करीम अलैहिस्सलातु वस्सलाम कुरान करीम जो साथी सहाबा के छो न बनायो अहम सवाल केड़ो सवाल के जवाब दियो सा जागो था थोड़ो पानी आए से गालाई त उन दिमाग ते न वधंदो हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा के कुरान जो साथी गाला गाला कुरान जो साथी छा सहाबा जी कुरान सा मोहब्बत न हुई छा जवाब दे सहाबा जे मोहब्बत जा दास्तान भरिया प्यान सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु कुरान करीम के जमा करे हिकड़ो नुस्खो तैयार करायो उस्मान ज़िन्नूरैन कुरान करीम जा केतरा नुस्खा तैयार कराया मुजा दोस्त अजीज जंगे यमामा में केतरा कुरान जा कारी शहीद थी वया इन कुरान करीम जेला सहाबा सब कुर्बानियों दिनियो जदे कुर्बानियों सहाबा जू भी आहिन जदे सहाबा भी मौजूद आहिन मुझे मुस्तफा करीम पांजे आल के पांजे आले रसूल के कुरान करीम जो साथी छो बनायो हिकड़ो मुजा दोस्त अजीज खोले मौक़िफ़ बयान कया कुछ मानू इन बुनियाद ते अची करे इन जगह ते अची करे वरी पांजी हिकड़ी होटल या दुकान खोलींदा हन खबरदार थी जा मुसलमान हकीकत चाहे न सजण साईं जे फकीर जे गुलाम जे जुबान माबुद चंगी तरह वनी पांजे खुदा तो के भी अकुल दिनो आ खुदा तो के इल्म दिनो आ खुदा तो के समझ दिनिया वनी चंगी तरह सोच जा मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे इन हदीस मुबारक में हिकमतों कहिड़ियों ने मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर मा भी खुशा उमर मा भी खुशा उस्मान मा भी खुशा तलहा जुबैर बिलाल मा भी खुशा उन जे बावजूद सहाबा के साथी बनायो राज केड़ो आ मुझे महबूब मुस्तफा के खबर आ जह वक्त में मां महबूब मुस्तफा इन दुनिया के अलविदा चई करे गौर कजा पांजे करीम रब जे दरबार में विंदुस मां मुस्तफा जरे दुनिया का इन जाहिरी जिस्म सा डिस्कनेक्ट कंदुस पांजे सिस्टम के वाइंड अप करे पांजे करीम रब जे दरबार में विंदुस त सहाबा थियणो बंद थी विंदा गला गला सहाबा थियणो चो त सहाबी थींदो ई निगाहे मुस्तफा सा है जवाब दे सहाबी चेबो ई न खया जेको हिन नखिन सा ईमान जे हालत में दीदारे मुस्तफा करे दीदारे मुस्तफा जदे हिन अखिन सा बंद थी विंदो सहाबा थियण बंद थी विंदा कुरान जो ज़िम्मो अल्लाह खयो इन्ना नहनु नज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून कुरान करीम जो ज़िम्मो खुदा कयो ता क़यामत ताईं जदे कुरान क़यामत ताईं त उनके साथी भी हो खपे जेको गॾु हले क़यामत ताईं सहाबा जो जमानो तो हुजूर का बाद 100 साल ते 150 साल ते बाद में कोई भी सहाबी दुनिया ते को न बचदो लेकिन मुझे मुस्तफा करीम दुनिया के बुधायो त हिकड़ो कुरान जंजी हिफाजत अल्लाह जे जात खैया अल्लाह कुरान ओ दिनो मुसलमानन के जेको कयामत ताईं जो रहबरी रहनुमा मां मुस्तफा उन कुरान जो बियो साथी पांजे आले रसूल के तो बनाया जेस्ते कयामत थींदी कुरान भी हुंदो त आले रसूल भी मौजूद हुंदो
अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत हाणे बारिश तेज थी हाणे वेहण को गाल घणी थी वे अल्लाह ताला मुझे चवण तहां जो बुधण कबूल फरमाए अल्लाह ताला जन दोस्तनि